Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. पीपल्स पार्टी पारां सेनेट चूंडनि में हिस्सो वठण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास दौरान हुकूमत के 31 जनवरी ताईं ॾिनल डेडलाइन ऐं 31 दिसंबर ताईं इस्तीफ़ाऊं जमा कराइण समेत पीडीएम जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई। बिलावल भुट्टो चयो आहे त सेनेट चूंडनि में हुकूमत जो मुक़ाबिलो करणु चाहियूं था। इहा तजवीज़ पीडीएम वारो पेश कई वेंदी। सेनेट समेत हर फोरम ते हुकूमत सां मुक़ाबिलो करणु पवंदो। अञा ताईं पीडीएम बि फ़ैसिलो नाहे कयो त इस्तीफ़ाउनि वारो ऑप्शन कॾहिं इस्तेमालु करणो आहे। बिलावल चयो त इमरान ख़ान 31 जनवरी ताईं इस्तीफ़ा न ॾिनी त पोइ असां खेसि घर मोकिलींदासीं। इहो फ़िलहाल नथा ॿुधाए सघूं। इस्टेब्लिशमेंट तरफ़ां मुदाख़लत बंदि थींदे ई हुकूमत हली वेंदी। इमरान ख़ान कुर्सी छॾे ॾे त पोइ ॻाल्हियूं बि कंदासीं, गॾु चांहि बि पीअंदासीं ऐं क्रिकेट बि खेॾे सघूं था। बिलावल भुट्टो ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी जी मुज़म्मत कंदे उनखे सियासी गिरफ़्तारी करार ॾिनो। नायब नून लीग अखबार ख्वाजा आसिफ के गिरफ़्तार करे वरितो। आमदनी का वधीक असासा ठहण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार ख्वाजा आसिफ के सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। मरियम नवाज़ रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ख्वाजा आसिफ मूंखे ॿुधायो त खेसि कंहिं घुराए चयो त नवाज़ शरीफ़ जो साथ छॾे ॾियो। ख्वाजा आसिफ खे इहो कंहिं चयो, उनजो नालो ख्वाजा आसिफ जी अमानत आहे। फ़िलहाल साम्हूं न आणींदासीं। मरियम नवाज़ चयो त ख्वाजा आसिफ खे गिरफ़्तार करे असांखे धमकाइण जी कोशिशि कई वई आहे। ख्वाजा आसिफ खे गिरफ़्तार न अगवा कयो वियो आहे। केस आज़ाद न कयो वियो त हालतूं ख़राब थी वेंदियूं। नायब इमरान ख़ान जी सहूलतकार बणिजी वियो आहे। इमरान ख़ान खे हर सूरत में घर वञणो पवंदो। अपोजिशन जा जेके MNAs इस्तीफ़ाऊं ॾियनि स्पीकर बिना देर क़बूल करे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान ॻाल्हियूं। इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त पीडीएम इतिहाद पाण टुटी वियो आहे। उहे छा हुकूमत खे किराईंदा। पीडीएम इतिहाद कमज़ोर थी वियो आहे। केतिरनि ई पार्टियुनि में पीडीएम ख़िलाफ़ तहरीक शुरू थी वई आहे। इस्तीफ़ाउनि ऐं भञ वारनि ॻाल्हियुनि मां हवा निकिरी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त कणिक जे मामले ते सिंध हुकूमत होड़ जो मुज़ाहिरो कयो ऐं सियासी फ़ाइदे लाइ कणिक रिलीज़ न कई। सिंध में कणिक महांगी थी ऐं कणिक जी फ़राहमी वारो अमल मुतासिर थियो। सेनेट में अक्सरियत मिलण बाद इमरान ख़ान अदमी तरमीम ख़त्म करे छॾींदो। सख़्त कानून बयानींदो। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ वापसि ॾहे ईंदो न ई पीडीएम वारा इस्तीफ़ा ॾींदा। आसिफ ज़रदारी पता सीने सां लॻाए खेॾंदो आहे ऐं सुठो खेॾंदो आहे। इस्तीफ़ाउनि वारो मामिलो रोलड़े जो शिकार थी वियो आहे। पीपल्स पार्टी सेनेट चूंडनि में हिसो वठंदी त नून लीग बि वठंदी। नून लीग जे रुॻो ॿिनि मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं आयूं त उन्हनि जूं रनियूं निकिरी वयूं। मौलाना फज़लुर रहमान लाइ सफ़े मातम विछाइजी वई आहे। वफ़ाक़ी काबीना जावेद गनी के FBR चेयरमैन मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। अमरीकी जांच इदारे FBI में मफ़ाहिमती यादाश्तनामे जी मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में वफ़ाक़ी काबीना इजलास दौरान गिलगित बल्तिस्तान में 3 सालनि लाइ FC मुक़रर करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। पधिराई मूजिबि FC जी मुक़ररी जो मक़सदु कुदरती वसीलनि जो तहफ़ुज़ करणु आहे। डॉक्टर सईद ख़ान जदून के DG हाइड्रोकार्बन डेवलपमेंट इंस्टीट्यूट मुक़रर ऐं सिहत वारी वज़ारत लाइ 219 मिलियन रुपया जारी करण जी बि मंज़ूरी। ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी में 16 ड्रग इंस्पेक्टर्स मुक़रर करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जी मंज़ूरी खां सवाइ आदमशुमारी जा नतीजा जारी करण जी मंज़ूरी ॾेई कानून जी भञकड़ी कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी आदमशुमारी नतीजनि ते एतिराज़ वारे छॾिया। मुराद अली शाह चयो आहे त CCI में तइ थियो हो त 1 खां 5% आदमशुमारी थर्ड पार्टी खां कराई वेंदी। आदमशुमारी जो मामिलो CCI में इल्तवा हेठि हुअण बावजूदि नतीजनि जी मंज़ूरी मुज़म्मत जोॻो अमल आहे। मौलाना फजलुर रहमान खां नाराज़ अगवान मौलाना मोहम्मद खान शेरानी JUI पाकिस्तान के JUI फे खां धार करण जो ऐलान करे छॾियो। मौलाना शेरानी चयो आहे त मौलाना फजलुर रहमान JUI फे जे नाले सां पंहिंजो ग्रुप ठाहियो। असां कॾहिं बि संदसि ग्रुप जो हिसो न रहिया आहियूं। JUI जे दस्तूर मूजिबि पार्टी जो हिसो रहियासीं। हाणे असांजा मेंबर्स JUI फे जो हिसो न हूंदा। जमयत में ॾपेड़ ख़त्म करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं ऐं समूरनि सियासी जमातनि सां राब्ता जारी रखंदासीं। JUI जी मरकज़ी मजलिस आमला खां JUI फे खे ख़त्म करे JUI पाकिस्तान जे नाले सां पार्टी जो नोटिफिकेशन जारी करण जी तजवीज़।
मौजूदा सूरत हाल में लगे तो एक ॾींहुं ही शहर गर्क थी वेंदो। 1 करोड़ 40 लख माण्हू हलिया वेंदा। डीजी साहब अवां त मौलवी आहियो, हाणे फातिहा ख़्वानी करे छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा कराची में हद दफ़न बाबति केस में रिमार्क्स। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डीजी अदालत के ॿुधायो त कराची में गैर कानूनी कब्ज़नि ऐं अदावतनि जी जांच जारी आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त डीजी साहब तव्हां कुझु बि नथा करे सघो। हिते सरकारी मुलाज़िमनि जा त मज़ा आहिनि, जेके कमु कंदा हुआ उहे मुल्क ई छॾे विया। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे की जमीन तक कब्जा फौरी छॾाइण जो हुकुम ॾेई छॾियो। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं रेंजर्स के मदद करण की हिदायत। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान सेक्रेटरी रेलवेज़ चयो त ज़मीन तां कब्जा छॾाइण ऐं केसीआर जा लंघ ख़ाली कराइण वॾो मसइलो आहे। केसीआर लाइ अदालत जी मदद घुर्जे, ॿी सूरत में आए ॾींहुं हादसा पेश ईंदा। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त तव्हां गैर कानूनी अलॉटमेंट कई ऐं माण्हुनि खे वेहारियो। रेलवे जी ज़मीन रेलवे लाइ ई इस्तेमाल थी सघे थी। केसीआर मंसूबो तय थियल मुदे ते शुरू करण जो हुकुम, महीने अंदर अघ भराई रिपोर्ट तलब। नैब पीआईए जे अॻूणे चेयरमैन एजाज़ हारून अब्दुल गनी मजीद ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जवाबदारनि ते किडनी हिल पार्क जा प्लॉट्स गैर कानूनी तौर अलॉट करण जो इल्ज़ाम। नैब एग्जीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान फेडरल गवर्नमेंट एम्प्लॉइज हाउसिंग फाउंडेशन के ऑफिसर्स ख़िलाफ़ जांच जी भी मंजूरी। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल चयो त नैब पार्लियामानी मेंबर्स जो एहतराम करे थो, पर नैब के आइन ऐं कानून मूजिब कम करण खां रोके नथो सघे। इहो तासुर ग़लति आहे त नैब जे करे वापारी बिरादरी परेशान आहे। नैब जी तहवील में कैदी जे फौत थियण वारे मामले जे हवाले सां पिणु इन खे प्रोपेगेंडा करार ॾिनो वियो। नैब ख़ैबर पख्तूनख्वा जो पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान के असासन जा तफ़सील पेश करण लाइ ॿीहर फॉर्म फराहम करण जो फ़ैसिलो। नैब ज़रियनि मौजी मौलाना फजल रहमान के 21 ऐं 22 दिसंबर ते ख़त मोकिलियो वियो, पर संदसि मुलाज़िमनि फॉर्म वठण खां इनकार कंदे चयो त मौलाना फजल रहमान घर में मौजूद नाहे। तो असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अल्लाह। सिंध यूनिवर्सिटी के नए वीसी लाइ 3 नाला शॉर्टलिस्ट। सर्च कमेटी तरफां 16 उम्मीदवारनि जा इंटरव्यूज़ वठण बाद अॻूणो वक़्ती वीसी डॉक्टर सिद्दीक़ कलोड़ो, परवीन मुंशी ऐं नबी बख्श जुमानी अहल करार। नए वीसी लाइ हतमी नाले जी मंज़ूरी वॾो वज़ीर ॾींदो। बिजली जी मद में पाकिस्तान रेलवेज़ के अरबे रुपयनि जो चूनो लगाइण जो इंकशाफ। रेलवेज़ वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाती वज़ीर आज़म आॾो रिपोर्ट पेश करे छॾी। वज़ीर आज़म तरफ़ां रेलवेज़ खाते जी कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार। रिपोर्ट में इंकशाफ किया वियो आहे त रेलवे कॉलोनीज़ में मीटर न हुजण सबब सालियानो 2.5 अरब रुपयनि जो नुक़सान थियो। रेलवे मुलाज़िम सालनि खां बिना मीटर जे बिजली इस्तेमाल कंदा रहिया ऐं माली बार रेलवे खाते मथां पियो। नुक़सान में बाबदा ऐं रेलवे अख़्तियारनि जी मिली भगत हुई। वज़ीर आज़म इमरान खान कावड़ ज़ाहिर करे 4 हफ़्तनि अंदर मीटर्स लॻाइण जी हिदायत करे छॾी। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडनि में ओपन बैलेट वोटिंग बाबति सदारती रेफरेंस ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में 5 रुकनी बेंच 4 जनवरी ते ॿुधणी कंदी। सदर आरिफ अलवी जी मंज़ूरी सां वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल कयो। रेफरेंस में सेनेट चूंडनि दौरान ओपन वोटिंग बाबति सुप्रीम कोर्ट खां राय घुरी वई हुई। डीएचओ ऑफिस में हमारे ऊपर एक करप्ट डीएचओ मुसल्लत कर दिया गया है, डॉक्टर यार अली जमाली। पिछले 4 माह से वो मुझे हरासा करने की कोशिश कर रहा है मुसलसल। शाम के टाइम आप आ जाएं और मैं आपसे बात करूंगा, आपके कैसे आपकी बात नहीं सुनूंगा, आप अकेले आ जाएं, आप हमारा काम करें, हम आपका काम करेंगे। सिर्फ करप्शन और सिर्फ फीमेल से दोस्तियाँ रखना, ये इसका बेहतरीन मशगला अभी भी है और माजी में भी रहा है। मसाइल का हल और इनका तदारुक नहीं हुआ तो मैं 1 जनवरी दिन 11 बजे जुम्मे के दिन मैं अपने आप को डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस शहीद बेनज़ीराबाद जी एडीसी फौजिया अरबाब जो डीएचओ ते हिरासा करण जो इल्ज़ाम। फौजिया अरबाब इल्ज़ाम हयो आहे त डीएचओ यार अली जमाली दोस्ती रखण लाइ हिरासा करे रहियो आहे। ड्यूटी करण आज़ार बणिजी वियो आहे। 4 महीननि खां तंग कयो पियो वञे। ॻाल्हि बर्दाश्त खां ॿाहिरि निकिरी वई आहे। मजबूर थी मंज़रिआम ते अचणो पियो आहे। इंसाफ़ न मिलण जी सूरत में पाण साणण जो चिताव। डीएचओ जो मौक़िफ़ आहे त फौजिया अरबाब जी 6 ग्रेड मां 14 ग्रेड में तरक्की वारे मामले जी डीजी सेहत वटि जांच हली रही आहे, जंहिं तां हू कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे।
शिकारपुर पुलिस पारां औरतां ने आवाज़ ते हिरक जी कचे वींदड़ 15 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा। पुलिस मूजिब हिक ई ॾींहुं अंदरि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां वासो रखंदड़ 15 ॼणा कचे पहुता, जिन खे जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां ट्रेस करे अगवा खां बचायो वियो। घोटकी भरिसां हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल सखरवासी 2 ॼणनि मां हिकु नौजवान मोहसिन महर बाज़ियाब थी वियो। सलीम मेमन अञा धाड़ेलनि वटि यरगमाल बणियनि। हैदराबाद में जिनसी हिरासमेंट जो शिकार नारी दुआ ते मुबैना ते इल्ज़ाम हमलो। मुतासिर नारी दुआ पुलिस के बयान ॾिनो आहे त अणॼातल जवाबदार मथस ते इल्ज़ाम फिटो करे फरार थी विया। ख़ुशकिस्मती सां रुगो हथ मुतासिर थिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मामिलो ड्रामो लॻी रहियो आहे, जांच करे रहिया आहिनि। पुलिस जी लापरवाही सबब जेका अहिड़ा केस हिते हंदर साल में चोरी थी चुको बदीन में ज़्यादती जी मुबैना कोशिश खिलाफ औरत जो SSP ऑफिस सारो एहतजाज। औरत दाहियों त जवाबदार ज़्यादती जी कोशिश कई, 10 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। इंसाफ़ न मिलियो त पाण सां ॾींदुसि। सिंध जो नाले वारो अदीब ऐं कहाणीकार रसूल बख्श दर्स लाड़ाणो करे वियो। रसूल बख्श दर्स खे गुर्दनि जी तकलीफ़ सबब गुज़िरियल ॾींहुं कराची जी अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते हुन दमधणी हवाले कयो। तदफ़ीन सुभाणे जमपीर में अदा कई वेंदी। सिंध जो महान कवि शाइर शेख अयास आलमी सतह जो शाइर ऐं मुफ़क्किर करार। हैदराबाद में अयास मेले जूं तकरीबूं जारी। अदबी वेहक दौरान नाले वारनि अदीबनि अदल सुमरो, डॉक्टर शेर मेहरानवी, डॉक्टर फहमीदा हुसैन, हीरो ठक्कर, जामी चांडियो, आयशा चांग ऐं ॿियनि चयो आहे त शेख अयास जी शाइरी ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो कराइणु घुरिजे त जीअं खेसि आलमी मंझता मिली सघे। राति देर सां महफ़िल अयास मुनक़िद थींदी, जंहिंमें नाले वारा फ़नकार मज़हर हुसैन ऐं ज़ुल्फ़कार अली समेत ॿिया फ़नकार सुरनि जी वर्खा कंदा। ऐं पाकिस्तान न्यूज़ीलैंड खिलाफ़ टेस्ट मैच में ॾुखियाईनि जो शिकार। चौथे ॾींहुं जी रांदि जी पुॼाणी ते ॿी इनिंग्स में 3 विकेट्स जे नुक़सान ते 71 रन्स ठाहियूं। पाकिस्तान खे आख़िरी ॾींहुं मैच खटण लाइ 302 रन्स घुर्बल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वाले थियूं बुलेटिन जी शुरुआत कयूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो।